मथे सुणे थो। पां जेकॾहिं ॿिए वटां ज़मीनूं झटींदासीं, कब्ज़ा कंदासीं, इन जी दान ऐं फरियाद दुनिया वारा भले न सुणे, आसमान वारो ज़रूरु सुणे थो। पां निहारियूं माण्हू जेको ॿियनि जी ज़मीन मथे कब्ज़ा कयूं था, तंहिंजूं कई शक्लूं आहिनि। हिकिड़ी शक्ल त इहा आहे जे जेको ज़मीन जो धणी आहे उहो अबोल माण्हू आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे, उनखे दुनिया जे क़ाइदे कानून जी कीअं ख़बर नथी पए। उनखे इहे ख़बर न आहे केस कीअं कराजे, ज़मीन जो केस कीअं लड़ाराजे। उहो उन पिन जो खेतर आहे, वरे जा वरे था पोखे पियो, उन में पियो आहे। हिकिड़ो माण्हू चालाक आहे, पैसे वारो आहे ऐं बरूको पण आहे। उनखे ख़बर थी आहे हिन वटां खूटियूं सयूं ऐं गिनी वेंदोसि, हिन खे आउं भोराए वेंदोसि। पैसा बेरा करे, वकील उभा करे, उन माण्हू जा नाला कढाइण ऐं पिन जा नाला विझी छॾींदा माण्हूअ। ही पंहिंजे मुल्क में थिए पियो। इहा धगा आहे, इहा धोखो आहे, इहा चीटिंग आहे जेको पाण ग़रीब में से कयूं था। ने अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लैस मिन्ना मन गशना, जेको इंसान चीटिंग करे, जेको इंसान कंहिंखे धोखो ॾे, कंहिं से धगा करे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ो माण्हू मुसलमान न आहे।